सिंध हुकूमत पारां नए माली साल 2020-2021 लाइ 18 अरब 38 करोड़ रुपयनि जी खसारे वारी बजट पेश कई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह 12 खरब 41 अरब 13 करोड़ रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश कई। बजट तक़रीर दौरान मुख़ालिफ़ दौर बजट जूं कापियूं फाड़ियूं, जॾहिं त GTA, MQM ऐं PTI जे MPs प्ले कार्ड खणी सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो। मुख़ालिफ़ दौर जे गोड़ दौरान बि वॾो वज़ीर जीअं तीअं करे तक़रीर जारी रखे बजट पेश करे वियो। बजट में मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन्स में 5 खां 10% वाध जो ऐलान कयो वियो, जॾहिं त बजट में वसूलियुनि जो काथो 12 खरब 22 अरब रुपयनि खां वधीक लॻायो वियो। काथे मूजिबि वसूलियुनि जी कुल रक़म मां 65% रक़म वफ़ाक़ तरफ़ां विर्छ जोॻे पोल मां सिंध खे मिलंदी, जेका 7 खरब 60 अरब 3 करोड़ रुपयनि खां वधीक आहे। सूबाई टैक्सनि मां 3 खरब 13 अरब 39 करोड़ रुपया मिलण जो काथो लॻायो वियो। बजट पेश थियण बाद सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुख़ालिफ़ धुर जे MPs पंहिंजा वीचार कुझु हिन रीत फंडिया। देखें, ये अवाम दोस्त हो या अवाम दुश्मन, अवाम के लिए इसमें कुछ नहीं है। आम आदमी के लिए इस बजट में कोई चीज़ नहीं है। जो करंट सिचुएशन इस मुल्क की है, इस सूबे की है, इस सिचुएशन में जो गरीब लोग हैं, अवाम जो है वो बहुत पिस रही है। कोविड की वजह से कारोबार बंद हो गए हैं, लोगों का रोज़गार ख़त्म हो गया है। जो डेली वेजर हैं, छोटे बिजनेस बंद हो गए, वहाँ से ले ऑफ हो गए लोग। जब इस किस्म की सिचुएशन होती है तो हमेशा गवर्नमेंट जो होती है उनको चाहिए होता है कि जी इन लोगों को रिलीफ दें, जो डाउन ट्रोडन है, जो पिस रहे हैं, जिनको ज़्यादा नुकसान पहुँचा है। तो इस बजट में ऐसी कोई चीज़ नज़र नहीं आती जिससे आम आदमी को देखें। सरकारी मुलाजिम जो है ना, सरकारी मुलाजिम मोस्ट सिक्योर्ड लोग होते हैं। बात यह है कि उनको महीने के आखिर में तनख्वाह मिल जाती है, कब भले मिल जाए, महंगाई थोड़ी हो गई है, थोड़ा कम खा लेंगे लेकिन खाने को मिल जाएगा, भूखे नहीं मरेंगे। लेकिन वो आदमी जिसका रोज़गार ख़त्म हो गया, इसके नतीजे में जो बिजनेसेस बन रहे हैं, जो लॉकडाउन रहा उससे बिजनेस ख़त्म हो गए, जिसके लिए कमाने का कुछ नहीं है, उसको क्या मिला इसमें? उसमें कुछ भी नहीं है इसके अंदर। इसमें तो मैं तो समझता हूँ कि अवाम दुश्मन बजट है। सिंध दोस्त या सिंध दुश्मन, ही असी हाणे असांजो ही जंग आहे कोरोना जे ख़िलाफ़, मुल्क जो जंग आहे कोरोना जे ख़िलाफ़। हाणे सिंध सूबे जो बि जंग आहे कोरोना जे ख़िलाफ़। तो आउं ही बजट जे ख़िलाफ़ या उनजो फेवर में आउं न कोन ॻाल्हाईंदुमि, छाकाणि त ही पाकिस्तान मुश्किल वक़्त में आहे ऐं ही असीं सभु गॾु आहियूं। ऐं पहिरीं तो कोरोना जो जान छुटे, पोइ अॻिते मां बजट जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासीं। पिछले 11-12 बजट देखें सिंध असम्बली के, सिंध हुकूमत के, तो उनमें से कौन सा कोई आवाम दोस्त बजट आया था? आवाम की ज़िंदगियों पर क्या फ़र्क पड़ा है इन बजट के आने से? ये तो बजट में डेवलपमेंट के भी बहुत ज़्यादा फंड्स होते हैं और वो साल साल रिपीट भी होते रहते हैं। उनकी एलोकेशंस जो होती हैं वो भी सामने आती हैं, उनकी रिलीज़ जो हैं, फिर उनका ऑन ग्राउंड क्या ख़र्च होता है। तो 11-12 साल से हम ये देख रहे हैं, लेकिन ऑन ग्राउंड गरीब आवाम की ज़िंदगी में कोई फ़र्क तो नहीं आ रहा है इस बजट से। ॾिसो अदा ॾाढो सुठो आहे त जे पघार वधाइनि था पिया ऐं सुठो आहे जो त ग़रीब माण्हू इलाही आहिनि ऐं हिन वक़्तु बेरोज़गारी बि इलाही आहे, त हिकिड़ो उहो इनिशिएट था ॾियनि पिया। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। जेको असांखे उमेदु आहे हिननि बजट में छा हूंदो, रुगो पंहिंजा पेट भरण जे लाइ हर शइ हूंदी, ॿियो कुझु बि कोन हूंदो, त इंशाल्लाह छॾींदासीं कोन। देखें, आवाम दोस्त बजट अगर कोई पेश करना चाहे तो इसमें कोई रॉकेट साइंस नहीं है। अगर आप करप्शन को रोकना चाहें और जहाँ जायज़ ज़रूरियात हैं वहाँ पर अगर आप पैसा खर्च करें तो कोई ना अपोजिशन को कोई एतराज़ होना चाहिए, ना हुकूमत को कोई मसला होना चाहिए। पर यहाँ बात आ जाती है नीयत पे। इनकी नीयत है क्या? ये शुरू से इनकी नीयत ये रही है कि उन जगहों पे डाला जाए कि जहाँ पर अकाउंटेबिलिटी कम हो। आप देख सकते हैं ऑडिटर जनरल पाकिस्तान की रिपोर्ट के अंदर 900 अरब से ज़्यादा की बेकायदगियाँ हैं। बेकायदगियाँ होती क्या हैं? जहाँ पर आप ज़ाब्ते असूलों को फॉलो नहीं करते, क्योंकि ये मेरा और आपका ज़ातियात वाला पैसा नहीं है, ना ही हमारा ज़ाती ये है, ये इस सिंध की आवाम का, इस पाकिस्तान की आवाम का पैसा है जो टैक्सों की सूरत में ये लोग लेते हैं। होॾां पीपल्स पार्टी जे अॻवाननि ऐं MPs कोरोना वबा वारी सूरत हाल में पेश थियल सूबाई बजट खे बहितर करार ॾिनो। मुख़ालिफ़ धुर हमेशह वावेला कंदी आहे, तव्हां फेडरल बजट ॾिठी, फेडरल बजट में कहिड़ो रिलीफ मिलियो उनखे।
ऐं सिंध बजट जी घटि में घटि इहा हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि हुई त को बि को नओं टैक्स कोन्हे उनमें, प्लस में इंक्रीज़ जेका सैलरीज़ जी मिली आहे ग़रीब मुलाज़िमनि खे ॿियनि खे फेडरल गवर्नमेंट खां उहो बि न मिलियो आहे। प्रोविंशियल बजट जो सॼो दारोमदार हूंदो आहे फेडरल ट्रांसफर्स ते, जॾहिं फेडरल कलेक्शन्स न थींदियूं हू टैक्स कलेक्ट न करे सघंदा, डेफिसिट हूंदो। हाणे सिंध गवर्नमेंट हींअर बि जेको आहे उहो डेफिसिट में रही जो हुननि खां कलेक्शन न थी। त आउं सम्झां थो त हिन हालतुनि में, अहिड़ियुनि मुश्किल हालतुनि में बहितर बजट हुई। साईं मां सम्झां थो त हिन वक़्त ताईं जेके बजट आया आहिनि, हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट जो आयो आहे, ॿिया पंजाब जो आयो आहे, उन्हनि ॿिन्हिनि बजट में तव्हां ॾिसो त ग़रीबनि जे लाइ का प्रोविज़न कोन्हे, पघारूं न वधायूं वयूं। सिंध जे बजट में पघारूं वधायूं वयूं, पेंशन वधायूं वयूं, ऐं जेका सोशल प्रोटेक्शन जे लाइ 34 अरब रुपए खां वधीक पैसा रखिया विया आहिनि, जिन में असां हिन साल में जेके मुतासिर हूंदा उन्हनि खे कैश ट्रांसफ़र बि कंदासीं, ऐं मुख़्तलिफ़ जेके हेड्स आहिनि उन में सब्सिडियूं रखियूं असां। ॾिसो इहे हुननि खे हज़म कोन पियो थिए त हिननि मुश्किल हालात में हिकु त असांखे रवां माली साल जेको आहे उन में बि 230 अरबनि खां मथे न ॾिना विया, जंहिंजे लाइ असांखे घणो प्रॉब्लम्स थिया। वरी हाणे जेको नओं आहे उन में बि कोई एॾो वॾो अंग अखर असांखे न ॾिनो वियो आहे। उन जे बावजूदि सिंध गवर्नमेंट पंहिंजा अख़राजात घटि कया, ख़र्च घटाया, पर ग़रीब माण्हुनि खे ऐं ख़ासि तौर ते पेंशनर्स खे, जंहिंजे लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी ख़ासि हिदायत हुयूं, उन्हनि खे आयां मुलाज़िमनि जी पघारूं वधायूं वयूं। बहितरीनु बजट हिननि हालात में, हिन ॾुखे वक़्त में जॾहिं की पैसनि जी बि तंगी आहे, फेडरल गवर्नमेंट बि सफ़ा असांजा सिंध जो हिसो खाई वई आहे। उन खां पोइ बि मतिलबु हेल्थ ते, एजुकेशन ते, एग्रीकल्चर ते हर तरह सां मतिलबु असां कोशिशि कई वई आहे ऐं त उन्हनि खे मतिलबु अकोमोडेट कयो वञे। ख़ासि तौर ते सिहत जे खाते खे जेके बि स्कीमूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं, नयूं स्कीमूं हुन में ईंदियूं। तक़रीबन 10 खां 12 अरब रुपया जेको अंदाज़ो मुंहिंजो आहे त हुन में उनखे पैसा वधीक पैसा मिलिया आहिनि। कहिड़ी मुखालिफ़ हीअ शायदि असल में शायदि हिननि जेको रूट्स कोन्हनि, हिन जा को मतिलबु बुनियादु कोन्हे, हीअ इतफ़ाक़ी सियासतदान सभु अची विया आहिनि त बजट हमेशह ॿुधबो आहे, तक़रीर कबी आहे, ॿुधबी आहे, ऐं पोइ हुन सां हिक ॿिए सां सुवाल जवाबु थींदो आहे। पोइ जेको बि ख़ामी हूंदी आहे या हुन में का शइ हूंदी आहे त हुनखे तनक़ीद करे सघिबी आहे या तारीफ़ कबी आहे। पर हीअ सिर्फ़ु गौड़ करण सां या हुन सां को फ़ाइदो त कोन्ह थियो। तक़रीर बि थी वई, सिंध जे माण्हुनि खे उन्हनि मतिलबु उनजे ॿुधण में मुख़ुल थिया, ॿियो हाणे छा थियो अख़बार में बि अची वेंदी। पर इहे शायदि फ्रस्ट्रेट थी वई आहे अपोज़िशन जी धुर जेका आहे, उहो सम्झनि पिया त शायदि हिते का उन्हनि खे मर्कज़ में हुननि खे लिफ्ट कान्हे का, पंहिंजी हुकूमत हुननि खे लिफ्ट कोन थी कराए, जॾहिं पंहिंजा ई हुनखे लिफ्ट कोन था कराइनि त पोइ असां छाजी लिफ्ट करायूं। ॾिसो हिन कोरोना वारी सूरत हाल में जिते फेडरल गवर्नमेंट ऐं ॿियूं जेके गवर्नमेंट्स आहिनि उहे सरकारी मुलाज़िमनि खे को रिलीफ न ॾेई सघियूं आहिनि, उते सिंध गवर्नमेंट 1 खां 16 ग्रेड जे सभिनी मुलाज़िमनि जूं 10% पघारूं वधायूं आहिनि ऐं 17 खां मथे जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं 5% पघारूं वधायूं आहिनि। ऐं उन सां गॾो गॾु कोरोना जे हवाले सां कंसर्न रहियो आहे ऐं एजुकेशन, हेल्थ, इन्हनि सभिनी शयुनि ते तवजा रही आहे ऐं तमामु सुठो बैलेंस मौजूदा सूरत हाल में तमामु सुठो ऐं बैलेंस बजट पेश कयो वियो। अवां ॾिठो त मुखालिफ़ धुर न त पाण कुझु करे सघे थी, न वफ़ाक़ मां असांखे कुझु वठी ॾेई सघनि था, ऐं न हिते असांखे पंहिंजो कमु ॾियणु चाहिनि था। छो त हो पाण फेल थी विया आहिनि, पाण फेलियर आहिनि, मुल्क ऐं मईशत तबाह करे छॾी अथनि। इन करे जेको आहे इन्हनि शयुनि खे लुकाइण लाइ इहे हरकतूं कनि पिया। बहरहाल असांखे पंहिंजी स्पीच करणी, असां पंहिंजी स्पीच कईसीं ऐं CM साहब तमामु हिकिड़ो सुठो बजट ॾिनो आहे। इन खां पहिरीं असांजो कैबिनेट मीटिंग में बि बजट ते डिस्कशन थियो। तमामु डिफ़िकल्ट हो इन बजट कट खां पोइ हेल्थ डिपार्टमेंट खे उहो सभु ॾियणु जेको फंड्स असांखे ॾियणा पवंदा, पर असां पोइ बि हर शइ छॾे करे उहो बि कयो आहे। प्लस इहा वॾी ज़्यादती हूंदी त असां हिकु पासे चऊं पिया त इन सिचुएशन में हर प्राइवेट फर्म जे माण्हू खे पंहिंजूं पघारूं बि मिलनि ऐं उन में रेज़ बि अचे, ऐं इन लाइ करण लाइ इहो बि तमामु ज़रूरी हो त असां पाण बि इहे पघारूं वधायूं। असां बि गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जूं 10% इन हालात में वधायूं आहिनि, 1st ग्रेड टू 16 ग्रेड ताईं, ऐं 16 अपवर्ड्स जेको आहे 5% वधायो आहे। मां सम्झां थो इन खां वधीक कुझु असीं करे न सघंदासीं। यार मुखालिफ़ धुर खे त हमेशह वावेला करणु ई ईंदो आहे। ॾिसो असांजी पॉज़िटिव CM साहब, सिंध गवर्नमेंट चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते ॾाढी असांजी पॉज़िटिव बजट आहे, जंहिंमें असां जेके बि गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जी पघार बि वधायूं आहे। उन 10% शायदि 15%, 10% वरी अॻियां 5% ॿिया वधाईंदा। त असांजी सिंध गवर्नमेंट ॾाढो जेतिरो थी सघे बि कमु करे पई।
सिंध गवर्नमेंट अगर पाकिस्तान में सबसे ज़्यादा कोरोना ते अगर के कम कयो तो सिंध गवर्नमेंट साईं मुराद अली शाह साहब कम कयो आहे। अगर ॿिया सूबा बि इन ते कम कनि त अॼु अहिड़ी हालत न हुजे। अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध गवर्नमेंट ॾाढो कम करे बि बजट सुठो पेश कई आहे। इंशाअल्लाह ताला ने आवाम जो वॾो फ़ाइदो थींदो इंशाअल्लाह ताला। असां मुबारक ॾियूं था CM सिंध खे त हुन आवाम दोस्त बजट अहिड़े मुश्किल माहौल में आवाम खे यादि करे आवाम जे लाइ बजट ठाही ऐं इहो बावर करायो त असां प्राइवेट इदारनि खे चऊं था त पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ॾियो, कम ते न अचनि उन्हनि खे पघारूं ॾियो, कम अज़ कम उन्हनि जे लाइ कुझु परसेंटेज वधाए ऐं 10% जेके 16 BPS 16 ताईं जो 10% ऐं बाक़ियुनि जो बि 7% वधाए उन साबित कयो आहे त मुश्किल वक़्त में बि असां आवाम खे पंहिंजे ग़रीब माण्हुनि खे अकेलो न छॾियो। मैं तो मुखालिफिन से सिर्फ ये पूछूंगी कि जब फेडरल गवर्नमेंट में कोई काम होता है तो ये सिंध की मोहब्बत कहाँ चली जाती है? क्या सिर्फ एक वजारत में छुप जाती है कि एक वजारत पाने के लिए जो है वो ना सिंध की मीठी बोली किसी को याद आती है और ना सूबा सिंध याद आता है? तो शोर शराबा तो होता रहेगा, जो काम करता है उस पर तनकीद भी होती है। ज़ाहिर है हम काम कर रहे हैं, सिंध गवर्नमेंट काम कर रही है, पाकिस्तान पीपल्स पार्टी काम कर रही है, तो ज़ाहिर है जब काम करेंगे तो तनकीद भी होगी। जो लोग काम नहीं करते फिर उन पर तनकीद भी नहीं होती है। जहाँ तक उन्होंने नारे लगाए चोर चोर बजट चोर के, तो ज़ाहिर है चीनी चोर आटा चोरों से आप क्या तवक्को कर सकते हैं? आईने में बंदे को अपनी ही शक्ल नज़र आती है तो ज़ाहिर है उनको अपना ही हुलिया नज़र आ रहा है। मैं मुबारकबाद दूंगी सिंध गवर्नमेंट को, पाकिस्तान पीपल्स पार्टी को कि इन बुरे हालात में जब कोरोना ने पूरे मुल्क को मुतासिर किया हुआ है, पूरी दुनिया को मुतासिर किया हुआ है, उसमें रहते हुए जिस तरह CM साहब की टीम ने मेहनत की है, लॉगस आया हुआ है, पूरे सिंध में तबाही मची हुई है। जिस तरह हमने ज़राअत पे बात की, हमने हेल्थ पे पैसे रखे हैं, एजुकेशन पे पैसे रखे हैं हमने, तो मैं समझती हूँ कि इन हालात में इससे बेहतर बजट नहीं हो सकता था। और मुबारकबाद दूंगी मैं सरकारी मुलाजमीन को जिनकी सैलरीज़ में 10%, जबकि फेडरल गवर्नमेंट ने पाई नहीं बढ़ाई। अपनी तनख्वाहें वज़ीर-ए-आज़म ने 2 लाख से बढ़ा के 8 लाख और सदर साहब ने जो है वो 2.25 लाख से बढ़ाकर 9 लाख कर ली हैं, और वो कहते हैं कि हमारा गुजारा नहीं होता। तो क्या उनका रियासत मदीना में 1 तोला सोना से कम मज़दूर का जो रखा गया था उजरत, क्या उसमें जो है वो गुजारा कर सकते हैं? तो मैं ये समझती हूँ कि बड़े शर्म की बात है कि जो ऊपर बैठे हुए लोग हैं उन्होंने गरीब का नाम लेके कोरोना को फैला तो दिया और अब वो उससे मुकर रहे हैं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई वज़ीरनि सलाहकारनि तोड़े मेंबरनि जो चवणु आहे त ॾुखे वक़्त जी घड़ीअ में मौजूदा बजट अवाम दोस्त है, जॾहिं त मुखालिफ़ धुर जी वावेला सम्झ खां ॿाहिरि आहे। साथी रिपोर्टर शब्बीर लाशारी, हकीम सेठार, कैमरामैन अली रज़ा ज़ैदी, अरसलान अहमद, वकार शेख सां बशीर संजराणी, सिंध न्यूज़, कराची।